बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त अॼु असांजो सालियानो कन्वेंशन आहे, 10 मार्च ते हर साल थींदो आहे। ऐं अॼु असां सिंध जे तारीख़ी ॻोठ मेमण ॻोठ में आहियूं। ख़मीसो ख़ान मेमण साहिब हिन जी मेज़बानी कई ऐं हिकिड़ी तमामु बहितरीनु पुरवकार तक़रीब जो अरेंजमेंट कयो। असांजो सालियाना कन्वेंशन जो मक़सदु इहो हूंदो आहे त असां पाण में गॾु थियूं। असांजी जेका तंज़ीम साज़ी आहे, तंज़ीम आहे, जेके असां कमु पिया कयूं, जेका प्रोग्रेस आहे उनखे रिव्यू कजे ऐं सभु पाण में वेहूं, हिक ॿिए जा ॾुख सूर वंडियूं ऐं ख़बर पए त असां केतिरो कमु करे रहिया आहियूं ऐं केतिरी बहितरी जी ज़रूरत आहे। उनजे करे असां सभु हिते गॾु थिया आहियूं। सभु सॼी सिंध जा दोस्त हिते मौजूदु आहिनि ऐं मेमण जमायत सिर्फ़ु मेमण जमायत जे लाइ कमु न कंदी आहे, पर हर उन माण्हुनि लाइ जंहिंखे बि तकलीफ़ हूंदी आहे, कहिड़ी बि कम्यूनिटी जो हुजे, कहिड़े बि मज़हब जो हुजे, असां उनखे ॾिसी कोन ॾिसंदा आहियूं त सिर्फ़ु मेमण जी कहिड़े मेमण जमायत जो मतिलबु मेमण न आहिनि, पर सभिनी जी आहे। सो इन अज़म सां त असां अॻे खां वधीक कोशिशि कंदासीं, माण्हुनि जी हेल्प कयूं, मदद कयूं, पंहिंजी कम्यूनिटी खे गॾु कयूं, जेके उन जा मसइला मसाइल आहिनि ऐं जेके शयूं आहिनि उन्हनि ते गौर कयूं ऐं उनखे बहितरी आणे सघूं।